अस्सलाम वालेकुम मुंहिंजा पाकिस्तानी भाइरो। अॼोको जेको हे जलसो आहे इंशाअल्लाह हे जलसो इमरान खान लाइ माना वॾी तबाही जो मर्कज़ बणिबो ऐं इंशाअल्लाह हिन जलसे खां पोइ ऐं राति इमरान खान टीवी ते अची वरी जीअं राति हीअं कुते शक चक हयसि उन जेके दाहूं कयईं ऐं अॼु इंशाअल्लाह हिन जलसे खां पोइ ॿीड़ियूं दाहूं निकिरंदियूं हुन खां ऐं हे जलसो इंशाअल्लाह तारीख़ साज़ जलसो रहंदो ऐं हिन में जलसे जी असांखे वॾी कामयाबी मिलंदी इंशाअल्लाह। हिन जलसे खां पोइ इमरान खान जो जनाज़ो जल्दी निकिरंदो ऐं असां मौलाना जी क़यादत में इंशाअल्लाह हर क़दम खणण लाइ तयारु आहियूं ऐं इन खां पोइ जेकर मौलाना असांखे इशारो मिलियो इस्लामाबाद हलण जो इंशाअल्लाह असां इस्लामाबाद हलण खां बि न घबराईंदासीं ऐं अॻे दफ़े बि असांखे जे जज़्बनि खे मौलाना क़दुरु करे असांखे वापसि करायो पर हाणे इंशाअल्लाह असां वापसि उतां न थींदासीं इंशाअल्लाह। मां पाण उन जलसे में 14 ॾींहं मौजूदु हुयुमि इंशाअल्लाह पोइ ते न हटी सघियासीं इंशाअल्लाह महीनो रहणो पियो बि हाणे रहंदासीं इंशाअल्लाह। बाक़ी इमरान खान जो जनाज़ो निकारे पोइ मोटंदासीं ऐं सभिनि जी दुआउनि सां इंशाअल्लाह असां कामयाब थींदा रहंदासीं। कार साहब जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश करण जे लाइ डिवीज़न जे सदर मोहतरम ज़िया हसन लंजा साहब जी अॻवानीअ में हज़ारे वर्करनि जो काफ़िलो ज़िला शहीद हैदराबाद खां मज़ार क़ाइद ते पहुता आहियूं इंशाअल्लाह। इन सिलेक्टेड हुकूमत खे घर भेड़ो करे पोइ दम वठंदासीं। जीअं भुट्टो असांजी काफ़िलो आहे ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे सदर चाचा अली अकबर जमाली ॾाढा गुलाम शाह लिगारी जनरल सेक्रेटरी ज़िला शहीद बेनज़ीराबाद जी क़यादत में निकिता आहियूं। अॼु असां कार साहब जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ हिते कराची पहुता आहियूं ऐं असां मुल्क में जेका महांगाई आहे ऐं मुल्क में जेको भूचाल मचियल आहे अवाम बेज़ार आहे रोडनि ते निकिरी आई महांगाई जो तूफ़ान आहे अॼु इंशाअल्लाह अॼु हिन कामयाब जलसे खां पोइ हिन जो इहो चैप्टर बंदि थी वेंदो ऐं अवाम सुख जो साह खणंदी। असां उमेद कयूं था त हीउ शोहदा जो जेको जलसो आहे हीउ तारीख़ी जलसो अॼु उन्हनि जे लाइ इहो पैगाम खणी ईंदो त हीअ जेका मुल्क में महांगाई आहे बदअमनी आहे लाक़ानूनियत आहे अवाम में बेचैनी आहे इंशाअल्लाह इहो अॼु उन्हनि जो बाब ख़तमु थी वेंदो। रहमान हम गुजरांवाला से इधर आए हैं। गुजरांवाला में जिस तरह पीडीएम ने भरपूर अपनी ताकत का मुजाहरा किया है और वहाँ पे नून लीग ने बहुत अच्छी तरह वेलकम किया और हम पंजाब के लोगों के दिल की गहराइयों से शुक्रगुजार हैं कि उन्होंने दिल की गहराइयों से हमारा वेलकम कहा। और आज हम कराची में आए हैं इधर जिना ग्राउंड के अंदर इधर अभी जलसे की तैयारियां हो रही हैं। अभी लीडरान नहीं आए लेकिन आप देखिए जलसागाह के अंदर जाके कि आवाम का इतना रश है कि पाँव रखने की जगह नहीं है। लेकिन ये आवाम वो नहीं है कि जिनको आपने पिज़्ज़े दे के लाए हो, जिनको आप बिरयानियाँ दे के लाए हो, जिनको आप खर्चा दे के लाए हो। नहीं नहीं, ये आवाम इस नालायक और नाअहल टोले से तंग आके इधर आई है। इसको किसी ने दावत नहीं दी लेकिन ये खुद आए हैं इसलिए कि इनको पता है कि पीडीएम एक ऐसी कुव्वत इस मुल्क के अंदर बन चुकी है। आप देखें 1971 के अंदर जब एक इत्तेहाद बना था इसी तरह पाकिस्तान बचाओगा लेकिन उसको एक मुनज़्ज़म साजिश के तहत सबोताज किया गया था। लेकिन अब ये 2020 है, अब ये अवाम बाशऊर है और इस इत्तेहाद को इंशाअल्लाह अल्लाह की रहमत से कोई ना खतरा है ना कोई नुकसान पहुंचा सकता है। हम उनको बता देना चाहते हैं, हम उनको बिल्कुल दो टोक बता देना चाहते हैं कि पीडीएम की ताकत, पीडीएम की कुव्वत उनके लीडरान नहीं है बल्कि पीडीएम की ताकत अवाम है। 22 करोड़ अवाम जिसके ऊपर आपने पिछले 2.5 साल के अंदर जुल्म ढाया है। जो आटा 35 रुपये का 73 साल में 35 रुपये किलो था, आज 2 साल बाद वो आटा 80 रुपये किलो हो गया। जो आलू 20 रुपये से ज़्यादा हमने ज़िंदगी में कभी नहीं देखे, वो आलू आज 120 रुपये किलो हो गए। जो घी 120-130 रुपये किलो था, आज वो घी जो है वो 300 रुपये किलो है।